चाहे केतिरी बि इंग्लिश सिखी वठो पर जेकॾहिं तव्हांजे पोयां को कुतो लॻो त कुतो कुतो ई करे जान छॾाईंदो। साईं कामिली शाह जो गुलाची शहर में अवाम आॾो पंहिंजो क़ीमती खिताब। हेलो नाज़रीन, फालतू न्यूज़ में अवां खे ॿीहर भलीकार। जीअं त आऊं आहियां नाज़रीन, हिकु वॾी ख़बर खणी तव्हां आॾो हाज़िर थिया आहियूं। जीअं त उहा ख़बर असांजो रिपोर्टर रोलू टेलीफोन लाइन ते ॿुधाईंदो। जी रिपोर्टर रोलू, रिपोर्ट ॿुधायो। जी सर, रिपोर्ट क्लियर आयो। डॉक्टर ने ॿुधायो त 8 महीनो ऐं डिलीवरी नॉर्मल थींदी, को मसलो ई कोन्हे। अरे जट, उहा रिपोर्ट न, न्यूज़ वारी रिपोर्ट ॿुधा। अरे जी सर, हाँ वो फिलहाल बाथरूम में बाथरूम मां ॿाहिरि निकिरा पोइ तोखे ॿुधायां थो रिपोर्ट। अरे जट, लाइव हली रहियो आहे, तूं चई छा पियो? सर इहो कहिड़ो तरीक़ो आहे? हाणे बाथरूम में वेठा तव्हां लाइव हलाए छॾियो। कट फोन। हेलो नाज़रीन, फालतू न्यूज़ में अवां खे वरी बि भलीकार। खमो बागड़ी जे ॻोठां 2 चोर गॾा खे मोटरसाइकिल ते रखी विया पे। रस्ते में तेल खुटण सबब चोर मोटरसाइकिल खे छॾे गॾा ते चढ़ी फरार। ॻोठ जे वॾे जो चवणु हो त असां वटि हेतिरियूं गाॾियूं बीठियूं आहिनि, ट्रैक्टर सुजुकी मोटरसाइकिल, उन्हनि मां का काए वञनि हा, पर ही साह भरी शइ असीं कोन छॾींदासीं। वधीक फालतू न्यूज़ ॾिसण लाइ असांखे फॉलो करियो। हेलो नाज़रीन, फालतू न्यूज़ में हरू भरू हाज़िर। बदिन लॻे हिकु दुकान ते कुअनि जो हमलो, 3 दॿा खीर जा कटे कुआ फरार। दुकानदार जो प्रेस क्लब अॻियां धरणो। दुकानदार जो चवणो त वज़ीर आज़म खे अपील थो करियां जीअं त मुंहिंजी खीर जी भरपाई कई वञे, न त ॿीहर वोटनि लाइ हेॾा मोह खणी न अचे। हेलो नाज़रीन, फालतू न्यूज़ में हरू भरू हाज़िर। जीअं त आऊं आहियां, वरी बि आऊं ई आहियां। घूनी के ना लगे कमरा के छिते कुते डारे वे तो हमरा सहत्याब कुतो पिड़ते मरी वियो। वज़ीर आज़म जो चवणो हो त कुता मार दवा हाणे कुतनि खे न बल्कि माण्हुनि खे ॾिनी वञे, जीअं त कुतनि जो नस्ल बची सघे। जाती शहर में हिकु कमरा जे घर ते हिकु धाड़ेल जो हमलो। धाड़ेल घर जो सभु सामान खणी फरार। बाद में उन हमरा खां माण्हुनि पुछो, तोखां बंदूक हूंदे सुंदे बि फुर थी वई? हमरा जो चवणो हो त उहा बंदूक मूं लिकाए छॾी हुई, न तुंहिंजो भाॻो उहा बि फुरे वञे हा। हेलो नाज़रीन, फालतू न्यूज़ में वरी बि हाज़िर। इंटरनेट जा महांगा पैकेज थियण ते अवाम फ्री फेसबुक हलाइण ते मजबूर। शहर गुलाची में हिकु कमरा फ्री फेसबुक हलाईंदे हिकु कमरा जी नानी फोत थियण वारी पोस्ट ते कमेंट में तमामु बहितरीन लिखी छॾियो।